अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। ٹنڈو بہار में पेश आहे मखमूर अमरोटीअ जी रिपोर्ट। जमीयत उलमा اسلام يوسي मस्ती खान मजलिस عمومي जो इजलास ॻोठ ٹنڈو بہار में थी गुज़रियो, जंहिंजी सदारत जमीयत उलमा اسلام يوسي मस्ती खान जे अमीर हज़रत मौलाना अब्दुल अहद मेको साहब ऐं जनरल सेक्रेटरी जमीयत उलमा اسلام يوسي मस्ती खान कारी हकनवाज़ खान साहब खोसो जन कई, जंहिंजा महिमान ख़ासि JUI ज़िला शिकारपुर जा अमीर हज़रत साईं अब्दुल्ला साहब महर सूमराणी शरीफ़ वारा ऐं तालका गड़ियासीन जा अमीर पीर रुशदुल्ला शाह साहब अमरोटी दरगाह वारनि ख़ुसूसी शिरकत कई। हुन मौक़े ते मीडिया सां मुखातिब थींदे मुफ्ती सैयद रुशदुल्ला अमरोटी चयो त वोट हिकु मक़सदु अमानत आहे, जेको अवां जी अमानत में ख़यानत न करे उहो ई अवां जे वोट जो सही अघु। साईं जन जो वधीक चवणु हो त अवाम हिन न्याज़ी हुकूमत बेज़ार कयो आहे, अवाम मथां महांगाईअ जा जबल किराया आहिनि। वधीक सैयद रुशदुल्ला शाह अमरोटी चयो त इंशाअल्लाह मुस्तक़बिल जो हुकुमरान मौलाना फज़लुर रहमान हूंदो। अवाम जे वोट जी मदद सां सिंध जो वज़ीर आला जमीयत उलमा इस्लाम जो कारकुन हूंदो ऐं आख़िर में मुल्क जी सलामतीअ लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। ख़बरुनि जी दुनिया।